फुलजी पुलिस जे ॻुझे इतलाउ ते कार्रवाई। 3 अगवाकार जवाबदार गिरफ़्तार, 2 नींगरिन समेत 3 ॼणा बाज़ियाब। फुलजी पुलिस ॻुझे इतलाउ ते ॻोठ जंग शरीफ़ में कार्रवाई करे 3 महीना अॻु ॻोठ शेरखान कलोड़ो मां अगवा थियल 25 साला नारी साहिबा कलोड़ो ऐं मासूम उरूजा कलोड़ो ऐं हिकु मासूम नींगर नदीम कलोड़ो खे बाज़ियाब कराए वरितो। जॾहिं अगवा कंदड़ 3 जवाबदारनि अला रखियो कलोड़ो, सरवर कलोड़ो ऐं रज़ा मोहम्मद कलोड़ो खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हिकु पिस्टल ऐं मोटरसाइकिल हथ करे वरिती। उन मौक़े ते SHO फुलजी सावण खान कलोड़ो ॿुधायो त ॻुझे इतलाउ ते ॻोठ जंग शरीफ़ में कार्रवाई करे ॻोठ शेर खान कलोड़ो मां अगवा थियल 2 नींगरिन ऐं हिकु मासूम नींगर खे बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं अगवा कंदड़ 3 जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां पिस्टल ऐं हिकु चोरी जी मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। 3 जवाबदारनि ते फुलजी थाणे ते ॿारनि खे अगवा करण जो केस दाख़िल थियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।